मुझे प्यारा साईं अड़े संत जो सचो साईं कृपा से बाबा साईं के वठी विया। कंवराम साहिब पहुतो, असो डाडो भी बाबा के पहुँचाया है उते हुननि चरणन में रखियो सचे साईं के। साईं हे तव्हांजी शेवा में रहिजे। हे हुयो अॻ में असांजो, पर तोड़ सिर्फ़ जायो आहे। उते पहुता 99 साल जी साईं बाबा जी ॼणो हिकु विषय हली। नवे साले में मथो टेक्यूं और आज्ञा कयूं सचन सतगुरन हे गभरू थे, जवान थे, सेवा करण लायक थे, पोइ इनके रड़की साहब पहुंचाइजो। 9 साल को पोते पहुता। साईं कंवराम साहब हाज़िर हुया। सच्चा साईं ब्रह्मलीन थी चुका हा। उन दर ते बाबा ॿुधाईंदा हा। कॾहिं 2-4 अखर कोई ॿुधायूं। 18 वरिया सांधे रहा, पर 2-4 अखर के ॿुधाया कहीं कहीं सांगे सां। साईं कंवराम साहब बाबा जन गॾु शेवा कनि। 9 साल को पोइ साईं जन के उते वञण खां पोइ शेवा कंदे उनके बख़्शिश कई वई गऊन जी शेवा जी, जेको असां सॼे हथ खां पोयों चित्र रखियो आहे। इहो साईं साधराम साहब जन 2001 में प्रज़ेंट रूप में राड़की साहब जी हिकिड़े विशेष असांखे सरोपा जे रूप में इहा ओॾों खणी आया, हिते ॾेई विया। उन उते स्थापन कईसीं त जेका बाबा जन उन्हनि जी शेवा कई और सतगुरुनि जी कृपा उन जे मथां बरसी रही आहे। पोयों असां इन तस्वीर जो दर्शन करे सघंदा आहियूं। सियारे उन्हारे पधर जी जायूं ठहियल आहिनि। 9 वरिया शेवा कयूं, तंहिंखां पोइ नामदान जी बख़्शिश थी। 9 वरिया ॿिया साईं रहिया, जंहिंमें ॿियूं शेवाऊं बाबा खे ॾिनियूं वयूं, गुरमुखी पढ़ाइण, अन्य शेवाऊं। 18 वरिया रही करके इन विच में ॾाढा साईं अबान जा नंढा भाइर हुया। माइटी आई, ॾाढो आयो। साईं बाबा जी विहांउ बाबा इनकार कयो, बसि मां घोट करे छॾियो आहे। मोटी विया। उहे चाचनि जी असांजी शादी थी। साईं कंवराम साहब विया। जॾहिं साईं शेवा पूरी कई, बाबा साईं जन खे सतगुरु सतराम दास साहब जन सुम्हण बाबा जो 18 वरिया ॾींहं जो चाहे राति जो, उन्हारो चाहे सियारो, ॾेर साहब जी परिक्रमा में सचे साईं सतगुरु सतराम दास साहब जी जिते गंगा भी प्रगट थी हुई। त आज्ञा कयो तूं शादी कर। इन ख्याल के सुपनो करे छॾे ॾिनो जो इहो ख्याल ई न रहनि। जॾहिं ॿिए भेरे इहा सुपने में दब कयूं त तूं ब्रह्मचारी थी करके असांजी शेवा कंदे, इहो असांखां तुंहिंजो ॿार खयो न वेंदो। ऐं जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि न मञींदे त असां तुंहिंजा गुरू न थींदासीं। शिष्य खे इहो अखर कोन ख्याल में ईंदो त मां ब्रह्मचारी आहियां, गुरू सभु कुझु समर्थ आहिनि, सभु कुझु आहिनि, पर इहो भाव लॻंदो गुरू ई न थियनि त मुंहिंजी शेवा बाक़ी छा रही। सुभाणे जो अधी सदोरी माई उन्हनि जी न्याणी हुई, जेका मूंखे ॻाल्हि ॿुधाए पई। पहिरियों अची मूंखे चयूं, साईं अम्मा पलव त पायो, मुंहिंजी शादी थिए। उहा ॻाल्हि ज़ाहिर न कयो। चई कीअं? चई तो हाणे हेॾी उमिरि थी। चई बसि तव्हां आसीस कयो। साईं कंवराम साहब जन वटि बि असांजो नानो शेवा कंदो इहो कार्य थियो। कीअं संतनि खे 39 वरे में बाबा जन खे शादी करकाए इहो कार्य करणो कोई हुयो। त सतगुरु वठी विया। साईं कंवराम साहब गुरभाई भी थी रहा। वरी सतगुरु जी आज्ञा सां नामदान जो उपदेश भी साईं सतराम दास साहब जो, कंवर मुंहिंजो रूप आहे, तो उन खां नाम वठ। मां देह त्यागे चुको आहियां, हिन वटि मुंहिंजो उहो रूप आहे। उहा बख़्शिश उन्हनि मां मिली। वरी उन्हनि जी कृपा सां असांजी ॾाढी गुज़ारे वई। साईं जन जतो न आया तो पन्याकल में ज़मीना वरतल हूं असांजे ॾाॾे जन जूं। साईं जन लक्ष्य पूरो करके बाबा साईं पोइ आया। ॾाढो विच में गुज़ारे वियो। सर पगड़ियूं रोटी थी वई, बाबा कोन आया। 18 साल को पोइ जॾहिं लक्ष्य जी पूर्ति थी, उहो आत्म साक्षात्कार थियो। सतगुरुनि आज्ञा कई हाणे तूं वञ। तॾहिं उहो पंहिंजे ॻोठ में आया। मुंहिंजा प्यारा साईं और पन्याकल में जाते आस्थान आहे, उते साईं जन के चरण घुमायो। साईं जन आज्ञा कई पुट हाणे ॻोठ छॾे हिते आस्थान वसाए और भगवान जो भजन कर वेठो और आए वए जी वेठो शेवा कर। बसि जेके मूल गृहस्थी जा धर्म आहिनि, नाम जपे, आए वए सां राज़ी रहे, अथी ईंदन में अलाह, बसि उहा शेवा अख़्तियार थी। उन शेवा जो रूप साईं जन 18 वरिया वरी उते ई पंहिंजे पन्याकल में आस्थान ठाहे रहिया।
3 साल पोयां सच्चा साईं वठण आया बाबा साहिब जन खे। चयूं साईं कृपा कयो बचड़े, त चऊं 2-3 वरी तोखे छॾियूं था। साईं भगवान दास साहिब चवंदा तुंहिंजे पिता उहा जेका कमाई कई तव्हांखे बख़्शिश करे वियो आहे। 60 में 4/9 ते बाबा साहिब ब्रह्मलीन थिया। त इहे सभई नाता साईं कंवरराम साहिब जा गुरभाई गुरी रूप। वरी घोट पीउ पाण बणिया, पुटु परणायो, वरी आहे वाधाई ॾिनो। त कुंवार ऐं घोट खे बि वाधाई हुजे, वॾनि सभिनी खे ॾींदे जीअं विहांउ में थाल खणी ईंदा मथो टेकाइण। त चई असां खिली पियासीं, वॾा ॿुधाईंदा हुआ। त कुंवार खे बि वाधाई, घोट बि पाण बीठा, पुट खे वाधाई। चई उहा स्त्री वाधाई ॾियण जे हक़दार न आहे जंहिंखे शेरू पति मिले। बाबा जन गायन जी शेवा कंदे ॼण गूंगा बणिजी विया। बाबानि जो मुंहं सां ॿोलणु पंहिंजे तरफ़ां मां पंहिंजी सम्झ में न ॾिठो। 52 वरे खां वठी वेंदे 60 ताईं मां कंहिं ॻाल्हायो, हिकु अखर जवाबु ॾिनो, वरी बसि पंहिंजे ध्यान में। त कंहिं स्थिति खे ॾिसी करके संतनि इहो तखलस ॾिनो, जीअं सतराम दास कंवरराम साहिब खे कृष्ण जो रूप तखलस ॾिनो। 2.5 साल भाई डीलाराम बाशाराम वटि रास लीला सेखारण लाइ मोकिलियऊं। जॾहिं मोटी आया ॾहरकी में साईं जन रहियल आहे। बचा ॾेखारे, असांजो प्रोग्राम आहे पर हे हाणे तूं ॾेखारे। उहो जॾहिं 2.5 कलाक रास लीला पूरी कयूं, साईं टप ॾेई उथी करे भाकुर पाइनिसि था, आ मुंहिंजा कृष्ण। त सचे साईं कंवरराम साहिब खे कृष्ण जो तखलस ॾिनो। और साईं सखी बाबा हेॾे शिवरूप जो सदाईं ध्यान में रहंदा। ऐं ध्यान में जीव खे शक्ति अचे थी। ज्ञान जो ध्यानु, ब्रह्म जो ज्ञान जेको मिलियल आहे उन जे ध्यान में तत्पर रहणु, तॾहिं हे अमर बणिजी विया आहिनि। मुंहिंजा प्यारा साईं, मां पंहिंजी प्रेरणा ॿुधायां। 1958 में तस्वीर साईं बाबा हेठि कोन रखंदा, दरबार साहिब सिर्फ़ु हुई। मां अचानक पंहिंजी भावना सां हिकु मंजी घुराए करके विहाणो ठाराए तस्वीर साईं कंवरराम जी भगत करण वारी रखी। साईं बाबा जी हाल मां निकिता, ॿाहिरि आसण विरांडे में ठहियल हो। चयो हे तस्वीर, मां चयो बाबा मां रखाई आहे। चुप करे विया। हूअं रहरा साहिब संदल ते पढ़ंदा, जंहिंमहिल कथा जी मंजी ईंदी हुई तंहिंमहिल उथी बीहंदा हुआ और कथा मथे संदल ते पढ़ाईंदा हुआ ऐं पाण हेठि वेहंदा हुआ। बाक़ी हूअं संदल ते वेही पाण रहरास पढ़े मथे आरती करके इहो संध्या जो नितनेम हो। पर जंहिं ॾींहुं खोटी मां तस्वीर साईं कंवरराम साहिब जी रखी संदल ते, उन रहरास जो बि उहो गॾु वेहण बि उन संदल ते छॾे ॾिनो। बाबा हूअं ई हेठि वेहनि, रहरास महिल बि हेठि वेहनि, बसि मथे वेहण छॾे ॾिनो। 1960 में बाबा साईं हेॾे आया। हे जीवन सॼो प्रभु कृपा करे सदाईं भुलणहार रहूं। बचपन में कई भुलां थियूं हुजनि, पर अदब ऐं आज्ञा में जेतिरो थी सघियो हे उन्हनि जे दामन में रहियो द्वंदो, उन जे भव में रहिया, उन जी आज्ञा पालन में रहिया। कंहिं वक़्तु मां ईअं बाबा आरामी पिया, मां उथी वियुमि। सैलून मां रिकॉर्ड हलंदो साईं कंवरराम जो, ॿुधी आयुमि। बाबा साईं उथिया वेठा, चई पुटु काॾे वई? मां चयो बाबा साईं कंवरराम साहिब जो सौटो असांजो साजन फैज़ाबाद जी ॻाल्हि आहे, हाणे हिते रहंदा आहिनि, उहे वठी हलिया। त मूंखे चयूं पुट अबा सदाईं ॿुधी आहीं, पर उन्हनि खे सदाईं पंहिंजे हृदय में रखो। शिलोन जी कृपा थिए।